ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे हिन संगम युग ते माण्हू ॾाढा सारा त्योहार मल्हाईंदा आहिनि। ॾिसो, हर साल कोई न कोई त्योहार ईंदो ई ईंदो आहे। हर साल माण्हू केॾा सारा त्योहार मल्हाईंदा रहंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि हिन त्योहार जे कारण माण्हू बिज़ी बि रहंदो। न त माण्हुनि जे जीवन में दुख ॾाढो आहे न, त ही त्योहार माण्हू छो था मल्हाइनि? भई थोरो समय दुख जी ॻाल्हियुनि खे भुलिजी वेंदासीं। रोज कोई न कोई दुख जी ॻाल्हि ईंदी आहे न, हिन करे रोज माण्हू कोई न कोई त्योहार मल्हाईंदा रहंदा आहिनि। वैसे इहे त्योहार त आहिनि न, त सूमर ॾींहुं शिव जो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि, मंगल ॾींहुं हनुमान, टे ॾींहुं गणेश। इहे माण्हुनि इहे अलॻि अलॻि ॾींहं छो फिक्स करे रखिया आहिनि? छो जी दुनिया में दुख ॾाढो आहे। त छा थींदो आहे, भई इहे त्योहारनि जे कारण दुनिया में चलो जंहिं वटि दुख आहे, जंहिं वटि न आहे, या जंहिंजो समय ॾाढो थी वियो आहे दुख सां बीती, त उहो माण्हू थोरो ख़ुशी मल्हाईंदा त उहा ख़ुशी जा वाइब्रेशन दुनिया में फैलंदा आहिनि। ॾिसो, अगरि असां अगरि उदास वेठा हुजूं, कोई ख़ुशी जी ॻाल्हि ॿियो कोई अची ॿुधाए त थोरो मूड ॿियो थी वेंदो न। भई हिक ई ॻाल्हि खे माण्हू केसि ताईं सोचे, आख़िर सोचे करे बि छा कंदा? कुझु उहो बदिली त सने 5000 साल पोइ वापसि उहा ई ॻाल्हि थींदी। 5000 साल पहिरियों बि थी हुई, 5000 साल पोइ वरी वापसि उहा ई ॻाल्हि थींदी, जंहिंजे कारण त अॼु परेशान आहियो। त असां ॻाल्हियुनि खे ख़तम न करे सघंदा आहियूं, छो जी ड्रामो ठहियल आहे न। हिन ड्रामे में जो सीन शूट थी वियो, भई हाणे अगरि तव्हांजे अॻियां मक्खी वई त उहो शूट थी वियो 5000 साल पहिरियों। हिन ई सेकेंड, हिन ई समय उहो मक्खी वई हुई, वापसि वेंदी 5000 साल पोइ। त कोई बि बदिली न करे सघंदो। त अगरि मनुष्य आत्मा इहा ॻाल्हि सम्झी वठे त हुनजो हर ॾींहुं, हर सेकेंड त्योहार ई त्योहार हुजे, हर सेकेंड ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजे, हर सेकेंड हुननि जे जीवन में कुझु न कुझु नयो थींदो हुजे। ईअं असांखे ठहिणो आहे। मनुष्य आत्मा खे ठहिणो खपे कि हर समय ख़ुशियूं ई ख़ुशियूं मनाए। छो जे अगरि इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अची वई, भई जीअं 3 कलाक जी मूवी में जंहिं सेकेंड जो थियो उहो त थींदो ई, वापसि वरी थींदो 5000 साल पोइ। अगरि इहे 5000 साल जो ड्रामो माण्हू खे सम्झ में अचे त उहो कॾहिं बि हीअं न चईंदा ईअं छो थियो, हाणे छा थींदो मूंसां गॾु, ईअं छो थियो। छो जो पतो आहे भई पहिरियों बि थियो हुयो, हाणे बि थियो। चईंदा न बनी बनाई बन रही। इहे छो चईंदा आहिनि बनी बनाई बन रही? छो जी जेको असां ड्रामा में आहे, असांजी आत्मा में जेको पार्ट नूंदल आहे उहो वरी रिपीट थींदो ई आहे। 5000 साल जो ड्रामो हिन सृष्टि ते आहे न, 5000 साल जो सत्युग खां ड्रामो हले थो। हाणे कलयुग अंत अची पहुची वियो आहे, वरी खां इहे कैसेट रिपीट थियण वारी आहे सत्युग खां वठी करे। त परमात्मा चईंदा आहिनि, ॾिसो माण्हू अलॻि अलॻि त्योहार मल्हाइनि था, लेकिन हिन जो यथार्थ असांखे बाबा ॿुधाइनि था। ॾिसो, माण्हू दिवाली ॾींहुं लक्ष्मी, गणेश और सरस्वती टिन्हिनि जी पूजायूं था करनि। त लक्ष्मी सां गॾु भई पहिरियों त चवनि था चलो रावण खे राम मारी त उहो घर आयो त दिवाली मल्हाइनि था। ठीकु आहे, चलो उहो ठीकु। पोइ वरी चवनि था दिवाली ॾींहुं महालक्ष्मी जी पूजा था करनि। काथे राम सीता घर में आया, ख़ुशी में दिया जलाया, चलो उहो ठीकु आहे, दिया जलायो।
वो लक्ष्मी जी पूजा छो था करो? वो चलो लक्ष्मी भी ठीक आ, उन सां गॾु गणेश सरस्वती भी मिलाए छॾींदा। न सभु मुंहिंजे लाइ न भई माण्हू अगरि इंसान सोचे भई ये माण्हू करनि छा था, या चवनि था भई रावण खे मारियईं त घर आयो त दिया जलाईंदा जे यादगार में दिवाली मल्हाईंदा आहिनि। वो सोचदा आहिनि लक्ष्मी नारायण महालक्ष्मी जी पूजा था करनि, भई दीपावली मतलब लक्ष्मी जो आह्वान करो। वरी चवनि था लक्ष्मी सां गॾु गणेश सरस्वती भी मिलाए छॾींदा। त बाबा चवनि था हिननि जो यथार्थ अर्थ आहे, छो जी हाणे कलयुग जे समय घोर पाप जो समय, ये रावण जी दुनिया आहे न। हिन समय माण्हू जो सच्चो वॾो दुश्मन केरु आहे? रावण। ॾिसो कोई पंहिंजे दुश्मन जी हिकु बार एफिजी जलाईंदो, बार बार जलाईंदो? पर हिते माण्हू रावण जी हर साल वॾे सां वॾो करे उनखे जलाइनि था। त बाबा चवनि था रावण असांजो वॾो सभिनि खां वॾो दुश्मन आहे। रावण केरु? असांजे अंदरि जो विकार बुरायूं जॾहिं असां विकार बुरायुनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं त घर घर में रावण जो प्रवेश था थी वेंदी आहे। त माण्हू त जलाईंदा आहिनि, लेकिन परमात्मा चए थो तव्हांजी आत्मा में जो विकार बुरायूं आहिनि उहे ई रावण जा रूप आहिनि। त जॾहिं असां पंहिंजी आत्मा खे में विकार बुरायुनि खे नष्ट करे सघंदासीं न परमात्मा जी याद में, त असांजी आत्मा रावण सां मुक्त थी वेंदी। हाणे बाबा चवनि था कि ॾिसो कि इहो त रावण त नज़र नथो अचे, रावण नज़र अचे थो, लेकिन असां चऊं था न असां हिन जे वश थी था वञूं, क्रोध जे, लोभ जे, मोह जे, अहंकार जे। त उहो ई कीअं छुटूं भई हिन सां? लेकिन असांखे परमात्मा राम खे यादि करे असां हिन रावण खे स्वयं सां मुक्त करे सघंदा आहियूं। रावण खे जेका बि अंश मात्र असांजे अंदरि आहे हुनखे जलाए करे ख़तम करे स्वयं खे रावण सां मुक्त करे सघंदा आहियूं। इहो थींदो सचे सचो रावण सां मुक्त थिए। भई जेको चवनि था न भई राम सीता आया घर पोइ लक्ष्मी नारायण, असल में हाणे जेको रावण जो राज्य हले थो न दुनिया में, हिन खां पोइ ये जॾहिं रावण जो राज्य ख़तम थींदो त हिन खां पोइ पहिरियों लक्ष्मी नारायण जी दुनिया ईंदी। राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठहींदा, पोइ राम सीता जी दुनिया ईंदी। त बाबा चवनि था ॾिसो हाणे इहे कलयुग ख़तम थी करे सतयुग त्रेता अचण वारो आहे। सतयुग में आहे लक्ष्मी नारायण जो राज्य, त्रेता में आहे राम सीता जो राज्य। त इहे सिर्फ़ रावण खे राम कहिड़े राम मारी? परमात्मा राम जी शक्ति सां असां सभु आत्मायूं रावण सां मुक्त थी सघंदा आहियूं। ऐं पोइ जॾहिं हिन सृष्टि ते जेके आत्मायूं महिनत करे रावण खे सां स्वयं खे मुक्त कंदियूं न, उहे लक्ष्मी नारायण जे राज्य में ईंदियूं। ऐं जेकी आत्मायूं न कंदियूं पोइ उहे द्वापर युग में ईंदियूं। त लक्ष्मी नारायण ऐं राम सीता जे राज्य में हलण लाइ असांखे हाणे छा करणो पवंदो? परमात्मा खे यादि करे स्वयं जी आत्मा खे रावण सां मुक्त करणो पवंदो। असांखे परमात्मा जी यादि में रही करे आज ख़ुदि जी आत्मा खे कंहिंसां मुक्त करणो आहे? रावण अर्थात विकार बुराइनि सां। तॾहिं असां सची सची दीपावली अर्थात लक्ष्मी नारायण जे राज्य में हली सघंदासीं। दीपावली ॾींहुं महालक्ष्मी जी जेकी पूजा थींदी आहे हुनजो अर्थ ई इहो आहे कि दीपावली अर्थात जे समय खां हिन दुनिया ते लक्ष्मी नारायण जो राज्य शुरू थियो, भई हाणे रावण जो राज्य थो हले दुनिया में। हाणे हर पंहिंजा नेता पंहिंजे पंहिंजे शहर खे संभालनि था, लेकिन अचण वारी दुनिया जेके सतयुग चईंदा आहिनि हुनमें लक्ष्मी नारायण हिन पूरे विश्व जा महाराजा महारानी हूंदा। हिन पूरे विश्व जा महाराजा महारानी केरु हूंदा? लक्ष्मी नारायण हूंदा। त उन्हनि जे राज्य में हलण लाइ असांखे छा करणो पवंदो? सचो सचो दशहरो मल्हायो।
पोइ या तव्हांखे सतयुग में हलणो आहे या त्रेता में राम सीता जो राज्य हूंदो। अगरि तव्हांखे त्रेता युग राम सीता जे राज्य में बि हलणो आहे त बि तव्हांखे रावण खे मारणो पवंदो। अर्थात पंहिंजे अंदरि जो विकार बुरायूं आहिनि हुननि खे ख़तम करणो पवंदो, तॾहिं ई तव्हां लक्ष्मी नारायण और राम सीता जे राज्य में हली सघंदा आहियो। इन जो यथार्थ अर्थ इहो असांखे परमात्मा ॿुधाईंदा आहिनि। ॿियो परमात्मा असांखे चवनि था कि ॾिसो लक्ष्मी नारायण जेका 4 हथ ॾेखारींदा आहिनि, मां लक्ष्मी जा अॻियां लक्ष्मी पुठियां नारायण, हुन सां गॾु सरस्वती ऐं गणेश जो ॾेखारींदा आहिनि। उन जो अर्थ हिन समय जे लाइ आहे। भई माण्हू सोचनि था असां लक्ष्मी जी पूजा कंदासीं त लक्ष्मी देवी असां ते प्रसन्न थी करे धन ॾींदी। ॾिसो शक्तियूं मांगण लाइ ॿिया देवी देवता आहिनि, धन जे लाइ लक्ष्मी प्रसिद्ध आहे, मां लक्ष्मी। छो जी लक्ष्मी नारायण ॿई आहिनि। छो जी जॾहिं लक्ष्मी नारायण जी दुनिया ईंदी न, हाणे सतयुग में जेकी दुनिया अचण वारी आहे, हुनमें लक्ष्मी नारायण जे राज्य में सभिनि वटि धन भरपूर हूंदो। हुतां सभु प्रकार जा माण्हू हूंदा। छो जी सभु हिकु दुनिया में सभु प्रकार जा माण्हू खपनि। महाराजा महारानी खां वठी प्रजा दास दासी सभु खपनि न। लेकिन हुन जे घर में कम करण वारा भी धनवान हूंदा, मतलब हुननि खे भी अप्राप्ति न हूंदी। हिन समय कई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं वटि घर में आहे सभु कुझु त बि ॿियनि जो कमु कंदा रहंदा आहिनि, सोचदा आहिनि असां कम में बिज़ी रहूं। इन करे त लक्ष्मी नारायण महालक्ष्मी खां ई धन छो मांगदा आहिनि। महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण जे राज्य में सभी धनवान हुया। हीअं न कि लक्ष्मी नारायण जे राज्य में कोई उन्हनि खां कोई धन मांगण ईंदो, बसि लक्ष्मी नारायण वटि ई धन हुयो न। हुननि जे राज्य में सभी आत्मायूं भरपूर हुयूं, सभिनि खे परमात्मा द्वारा वरसो मिलियल हुयो। त माण्हू उन ॾींहंनि खे यादि कंदा आहिनि। जीअं सम्झो हाणे जो कोई नेता आहे, अगरि हुन नेता जे राज्य में हिन भारत में कुझु सुख मिलियो, जीअं गांधी जी खे माण्हू यादि कंदा आहिनि, भई गांधी जी असांजे भारत खे आज़ाद करे अंग्रेजनि सां, त यादि कंदा आहिनि न, हा भई गांधी जी हीअं कंदा हुया, हीअं कंदा हुया, हुन जे समय हीअं हुयो हीअं हुयो। त ईअं लक्ष्मी नारायण जे राज्य में सभिनि वटि छा हुयो? सुख शांति संपत्ति अथाह हुई, कोई कमी न हुई। प्रकृति भी सुतो प्रधान हुई, सभिनि जी आत्मिक जोत जगल हुई। तॾहिं माण्हू उन्हनि जे राज्य जे लाइ कामना कंदा आहिनि, तॾहिं चवंदा आहिनि कि असांखे भी अहिड़ी दुनिया में हलणो। त बाबा चवनि था कि हाणे लक्ष्मी खां धन छो मांगदा आहिनि माण्हू? छो जी लक्ष्मी नारायण जी दुनिया में सभी धनवान हुया, त सोचदा आहिनि असां भी उन्हनि जे राज्य में वञूं, असां भी उन्हनि खे यादि करूं, त असां भी उहे असांखे भी पंहिंजे राज्य में वठी हलनि धन संपत्ति खे। लक्ष्मी सां गॾु सरस्वती ऐं गणेश छो ॾेखारींदा आहिनि? छो जी ॾिसो हिन समय अगरि तव्हांखे पैसो कमाइणो आहे त तव्हां पैसो कीअं कमाए सघंदो? भई अॼु तव्हां रोटी ठाहे करे बि, अगरि अॼुकल्ह माण्हू न रोटी ठाहे करे टिफिन मोकिलींदा आहिनि। ॾाढा माण्हू ॿाहिरि पढ़ण ईंदा आहिनि त उहो रोटी काथे खाइनि, त माण्हू पंहिंजे घर में हिकु रोटी ठाहे करे रोटी मतलब उन्हनि खे धंधो कंदा आहिनि हुनजो। अॼु कोई बि कमु करण जे लाइ पहिरियों हुन कम जे बारे में सम्झ हुजणी खपे, है न। हुन जे लाइ ज्ञान सम्झ हुजणी खपे न, भई हिन कम में कीअं छा कबो। त लक्ष्मी सां गॾु सरस्वती छो ॾेखारी थी? सरस्वती की विद्या जी देवी चईंदा आहिनि न, मतलब जेके पढ़ाई सम्झ न ईंदी आहे, जंहिंमें बुद्धि ठीक मतलब सम्झ में न, पढ़ाई न आहे, विद्या न आहे जंहिंजे नसीब में, अर्थात सम्झ न आहे, त हुनखे चईंदा आहिनि न सरस्वती जी पूजा कराए। पूजा कराइण सां कुझु थोड़ी थींदो, बस सरस्वती जो अर्थ अर्थात सम्झ। त असांखे धन कमाइण लाइ पहिरियों कंहिं न कंहिं ॻाल्हि जे लाइ, कंहिं न कंहिं ॻाल्हि में असांजी सम्झ सुठी हुजणी खपे। ॿियो गणेश खे छा चईंदा आहिनि? विघ्न विनाशक। त असांखे सम्झ त आहे,
भई इहो कमु कीअं कबो आहे। लेकिन कोई बि कमु अॼु हिन दुनिया में शुरू करो त परेशानियूं परिस्थितियूं ईंदियूं ई आहिनि। कई बार माण्हुनि जे जीवन में ॾाढी परिस्थिति ईंदी आहे त उहो कम ई छॾे छॾंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि गणेश जी पूजा करो ताकी तव्हांजा सभु विघ्न खां तव्हां परे थी वञो। चईंदा न त गणेश अर्थात विघ्न विनाशक, त लक्ष्मी अर्थात धन जी देवी। जंहिंजे राज्य में माण्हू धनवान हुया त उनजे उन ओड़ो धन खपे अगरि असांखे, त असांखे जेको बि कमु असां करूं था धन कमाइण लाइ, भई हाणे तव्हां ॾिसो लक्ष्मी जी पूजा करण सां छा लक्ष्मी तव्हांजे घर धन पहुचाईंदी छा, या तव्हांजे घर में मथे पैसा बरसाईंदी, हीअं कंदी लक्ष्मी देवी? हाणे पैसो कमाइण लाइ छा कबो, हाणे तव्हां लक्ष्मी जी पूजा ई कंदा रहो। तव्हां चओ हिन जी कृपा हुजे असांजे मथां, हीअ असां ते आशीर्वाद करे दया करे। लेकिन आशीर्वाद बि दया बि कंदी त कमु त तव्हांखे ई करिणो पवंदो न। हीअं थोड़ी लक्ष्मी जी कमु करे पंहिंजो तव्हांखे पैसा ॾींदी कमाए करे। कर्म त करणो ई पवंदो न। हर कर्म करण लाइ सम्झ त हुजणी खपे। भई रोटी बि अगरि तव्हां ठाहे करे कंहिंखे ॾियो त रोटी ठाहिण जी सम्झ त हुजणी खपे। पोइ हुनमें जॾहिं असां रोटी ठाहियूं था त कॾहिं गर्मी थी वई, कॾहिं सिलेंडर में गैस ख़तम थी वियो, कॾहिं कोई भाॼी में कुछ बि गड़बड़ थी वई, मतिलबु इहे जेके परेशानियूं ईंदियूं आहिनि, जेका विघ्न ईंदा आहिनि, हिननि सां बि असां हिननि खे पार करूं त हिन जे लाइ शक्ति बि हुजणी खपे। त भई गणेश खे छो ॾेखारींदा आहिनि, ताकी असां में विघ्ननि खे विनाश करण जी शक्ति हुजे, तॾहिं असां धन कमाए सघंदा आहियूं। त सिर्फ़ु इहे चित्रनि जी पूजा त ॾिसो असां सालो साल कंदा आया आहियूं। सालो साल माण्हू चवनि था कि रावण खे राम मारियईं, राम सीता घर आयो त दिवाली मनाई। लेकिन माण्हू सम्झनि नथा कि भई राम सीता आयो त राम सीता जी पूजा करो, वरी महालक्ष्मी खे काथां वठी आया आहियो, हिन जी पूजा छो था करो? वरी महालक्ष्मी सां गॾु हाणे माण्हू लक्ष्मी सरस्वती ऐं गणेश खे बि विहारे छॾंदा आहिनि। कल्ह ब्रह्मा विष्णु शंकर खे बि विहारे छॾंदा। अॼुकल्ह न हर मंदर में न, पहिरियों त चईंदा हनुमान जो मंदिर, हाणे हुन हनुमान जे मंदिर में सभिनि खे विहारे छॾियो अथनि। ओ राधे कृष्ण बि वेठा आहिनि त लक्ष्मी नारायण जी मूर्ति बि रखी छॾी, छो जे धंधो थी वियो आहे न हाणे। भई ॾिसो वैसे त माण्हू हनुमान जो भॻत हनुमान जे मंदिर में ई वेंदो, चलो अॼु मंदिर में लक्ष्मी नारायण जी राधे कृष्ण जी मूर्ति बि रखी छॾो साथ में, त हुनजा बि भक्त अची वेंदा, कमाई थींदी। लेकिन अर्थ कोई नथो ॿुधाए भई हनुमान जे मंदिर में इहे छा था करनि। पोइ चई त सभु भॻवानु हिकु ई आहे, पोइ माण्हुनि खे हलाइनि था माण्हू, ऐं माण्हू बि एॾा दुखी परेशान आहिनि। पोइ चईंदा आहिनि अरे जो बि आहे हल पैसा विझ, मथो टेक, काथे असांजो बुरो न थी वञे। लेकिन केसि ताईं डिॼी करे हलंदो? आख़िर त इंसान खे बुद्धि मिली आहे, जानवर त न आहियूं न असां, जानवर खे माण्हू कुझु बि ॾेई छॾे खाई करे हा भई हलो। ये मनुष्य आत्मा बि अॼुकल्ह एॾा दुखी परेशान थी विया आहिनि, हा भई जाते पथर ॾिसंदा उते मथो टेकण लॻी वेंदा। हे मथो टेक न त काथे बुरो न थी वञे। त बाबा चवनि था तॾहिं त असांजी बुद्धि भ्रष्ट थी वई आहे, तॾहिं त असांजी सम्झ ख़तम थी वई आहे। सिर्फ़ु अञा ताईं असां उहो मूर्तियुनि खे पूजदा आया आहियूं, पूजा कंदा आया, दिया था जलायो, सफ़ाई था करो, वरी कोई चए थो राम सीता आयो, कोई चए थो महालक्ष्मी, कोई चए थो फलानो फलानो। अञा माण्हुनि जी अलाए घणियूं मतियूं हूंदियूं, अलॻि अलॻि धर्म वारा बि दीपावली मनाईंदा, चईंदा असांजो इहो गुरु आयो, हीअ जीतियो, इन करे दीपावली मनायूं था। बसि लेकिन अर्थ सहित मनायो। सो दीपावली ॾींहुं माण्हू केॾी सफ़ाई कंदो आहे पंहिंजे घर जी, छो ये एॾी महिनत सां घर जी सफ़ाई छो था करो? भई राम सीता जीती करे आया, हुनमें तव्हां पंहिंजे घर जी छो था सफ़ाई करो? इन जो अर्थ आहे जॾहिं लक्ष्मी नारायण सतयुग में हाणे ईंदा ऐं राम सीता त्रेता युग में ईंदा न, तॾहिं सृष्टि पूरी स्वच्छ हूंदी। लक्ष्मी नारायण जे राज्य में त ॾाढी ई सुठी हूंदी। राम सीता जे राज्य में थोड़ी पुराणी थी वेंदी, लेकिन ख़राब न हूंदी, सुठी हूंदी हुन समय। छो कि पहिरियों राधे कृष्ण था लक्ष्मी नारायण जो राज्य ईंदो,
वो राम सीता जो राज्य हूंदो त्रेता युग में। त हाणे जी कलयुग तो हले न, हाणे कलयुगी दुनिया में ॾिसो केॾा तमो प्रधानता आहे। न कलयुगी दुनिया में केॾो कचिरो आहे न, जाते ॾिस दुनिया में कचिरो ई कचिरो, न खाइण में न भाॼियुनि में ताक़त आहे, न कंहिं बि चीज में ताक़त न आहे, सभु मिलावट ई मिलनि थियूं। ॿाहिरि बि कचिरो, मनुष्य आत्माउनि जी वृत्ति दृष्टि सभु ख़राब थी वई आहे। त हाणे हिन कलयुग अंत में परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असां आत्माउनि जी बि साफ़ सफ़ाई कंदा आहिनि ऐं असांजी पूरी सृष्टि जी बि साफ़ सफ़ाई कंदा आहिनि। पूरा तत्व सहित सब कुछ परमात्मा जी शक्ति से सब साफ़ थी वेंदो। सतयुग में सब कुछ सतो प्रधान हूंदो। पाणी बि ॾाढो सुठो, धरती बि ॾाढी सुठी, आकाश, हर मनुष्य आत्मा ॾाढी सुठी हूंदी। हर मनुष्य आत्मा जो शरीर सतो प्रधान हूंदो। त परमात्मा हिन समय अची करे असांजी सृष्टि जी साफ़ सफ़ाई कई थी। त हुनजी यादगार में माण्हू पंहिंजे घरनि जी साफ़ सफ़ाई कंदो। त बाबा चए थो ॾिसो हर हिकु ॻाल्हि जो अर्थ आहे। अगरि असां अर्थ सम्झी करे त्योहार मल्हायूं त कुझु फ़ाइदो बि आहे। न त माण्हू सालो साल त्योहार मल्हाईंदा था अचनि, कुझु फ़र्क़ु फ़ाइदो त आहे न, कुझु जीवन में फ़ाइदो त आहे न। त बाबा चवनि था कि हाणे अर्थ सहित त्योहार मल्हाईंदव न त हुन सां तव्हांजो बि फ़ाइदो आहे ऐं असांजी बुद्धि बि खुलंदी। न त अञा ताईं असांखे माण्हू चवनि हा इहे बि सत्य, इहे बि सत्य, इहे बि सत्य, हलो सभु सत्य ई सत्य आहे। बसि माण्हू सोचनि था हा भई सभु ठीकु आहे। कोई चए हिते फूल रख, हिते पैसा रख, हिते प्रसाद चढ़ाए, इहे कर, धागो पाए, अंगूठी पाए, हल सभु ठीकु आहे। त बाबा चवनि था हाणे हिन सम्झ सां हर त्योहार मल्हाईंदव तॾहिं फ़ाइदो आहे। अर्थात लक्ष्मी नारायण और राम सीता जी राज्य में हलण लाइ असांखे पंहिंजी आत्मा जो विकार बुराइनि सां जे कैद में आहे हुन सां मुक्त थियणो आहे। परमात्मा खे यादि करे ऐं धन कमाइण लाइ असांखे ॻाल्हि जी सम्झ हुजणी खपे। जेको बि असां धंधो करूं था हुनजी जॾहिं सम्झ हूंदी, हुनमें जेका विघ्न परेशानी हूंदी हुनखे पार करण जी शक्ति हूंदी त आपे ई असांजे घर धन अची वेंदो। अगरि असां सॼो ॾींहुं सुम्ही पऊं, कमु न करूं, लक्ष्मी देवी कृपा कंदी। हाणे कृपा कीअं कंदी? कर्म त करणो पवंदो न। ऐं जेकी बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि हुननि सां बि असांखे हिमत करे पार करणियूं आहिनि तॾहिं त धन ईंदो न। त ही सम्झ असांखे धारण करणी आहे तॾहिं असां वटि धन ईंदो। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना। निंदक खे बि पंहिंजो मित्र सम्झी सम्मान ॾियण वारा ब्रह्मा बाप समान मास्टर रचयिता ठहो। बाबा चवंदा आहिनि दुनिया में जो तव्हांजी निंदा करे न उन्हनि खे बि मान ॾियो, तॾहिं तव्हां छा ठही सघंदव? देवता। कंहिंखां बि वठो न, कॾहिं बि कंहिंखां बि इच्छा न रखो कि इहे मूंखे मान ॾे, इहे मूंखे सम्मान ॾे, इहे मूंसां प्यार सां ॻाल्हाए, इहे मुंहिंजी इज़त करे, मां वॾी आहियां। इहे जीअं वठण थी वियो, इहे जीअं मांगण थी वियो, भिखारीपन थी वियो न। इहो त तव्हांखे भिखारी ठहिणो आहे या देवता ठहिणो? अगरि तव्हांखे देवता ठहिणो आहे त तव्हांजी कोई निंदा करे, ग्लानी करे, तव्हांजी मान सम्मान ॾे न ॾे, तव्हांखां पाणी रोटी पुछे न पुछे, तव्हां सभिनि खे छा ॾींदा रहो? सम्मान ॾींदा रहो। तव्हां सभिनि पंहिंजे दुश्मन खे बि मित्र सम्झी करे हुनखे सम्मान ॾियो। अॼु माण्हू ॿारनि खां बि घुरे थो। ॾिसो वॾा वॾा जेका हूंदा आहिनि न उहे ॿारनि खां बि घुरदा आहिनि। ॾिसी ॿार मूंसां सुठी नीति नथो ॻाल्हाए, मुंहिंजी इज़त नथो रखे, त ही मांगण थियो। तव्हां ॿार खां मांगो था कि इहे मुंहिंजी इज़त रखे। अगरि असां ॿार सां सुठी रीति हलंदासीं त उहो आपे ई असांखे मान सम्मान ॾींदो।
कॾहिं कॾहिं ॿारनि जो बि भई वॾनि जो मूड ठीक न आहे त ॿुधाए छॾनि। हाणे कॾहिं कॾहिं ॿारनि जो बि मूड ठीक न हूंदो आहे, उन्हनि खे सम्झ में न ईंदो आहे। हिकु त शरीर उन्हनि जो वॾो थींदो रहंदो आहे न, त फ़र्क़ु त थींदो आहे न। इन करे कंहिंखां बि मांगो न। अगरि तव्हांखे कोई बि उल्टो सुल्टो जवाब थो ॾे, कोई बि तव्हांजी इज़त नथो रखे, कोई बि तव्हांखे प्यार नथो ॾे, तव्हां ॿियो उन्हनि खे प्यार ॾियो, इज़त ॾियो। या उहे नथा ॿुधनि त सोचो ई न, सोचो चलो ठीकु आहे, हिननि जो भलो थिए। पर कंहिंखां बि मांगो न। सभिनि खे सम्मान ॾींदव तॾहिं तव्हां देवता ठही सघंदव। स्लोगन आहे, माया के सदा जे लाइ विदाई ॾियण वारा बाप जी बधाई जा पात्र ठहींदा आहिनि। माया अर्थात विकार, बुराई, उदासी, कमी कमज़ोरी सभिनि खे विदाई ॾेई छॾो। जीवन में सदा खुश रहो, संतुष्ट रहो, तॾहिं असांखे परमात्मा बि असां ते प्रसन्न थी वेंदो। अगरि तव्हां चाहींदा आहियो कि भॻवान बि मुंहिंजे मथां प्रसन्न थिए त सदा खुश रहो, संतुष्ट रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।